आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। जी नाज़रीन, शहीदन के शहर नवदेरो का खबर शामिल कयूं था तो शहीद जुल्फकार अली भुट्टो की वही घरवारी शीरीन अमीर बेगम के हंज वरतल पुटन इमरान भुट्टो और आदिल खान भुट्टो पारा महिला गरीबाबाद के रहवासी अली मदद शेख खिलाफ दाहूं इंसाफ़ की घुर। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इन्होंने कहा तो क्रिमिनल और भत्ताखोर अली मदद शेख असांजे प्लाट से कब्जो किया है और मौतमार धमकियों ॾेई रहियो आहे, जॾहिं त असांजी साख के नुक़सान भी पहुचाए रहियो आहे। हिननि चयो त नवदेरो के गरीबाबाद मेले जो रहवासी अली मदद शेख असांजे 1500 फुट प्लाट जो गरीबाबाद मेले में आहे उन ते कब्जो किया है, जॾहिं त प्लाट की क़ीमत 5.5 लाख रुपया है। पैसा घुरण ते असां भाउरनि खे मौतमार धमकियों ॾेई रहियो आहे। असां पीपीए जा सरगर्म कारकुन आहियूं ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर असांजा वारिस आहिनि। असां जेको कुछ आहियूं ऐं असांजे जिस्म जा कपड़ा भी उन्हनि जी महिरबानी आहे। हिननि उहो पिणु चयो त प्लाट जा पैसा घुरण ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। हिननि इहो पिणु चयो त अली मदद शेख पीपीए पारां वार्ड नंबर 6 जो सदर न आहे, बल्कि वार्ड नंबर 6 जो सदर सजण शेख आहे। ही कूड़ी दावा करे माण्हुनि खे ब्लैकमेल करे रहियो आहे। हिननि पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं आला इंतज़ामिया के अमलदारनि खे अपील कंदे चयो त असां सां इंसाफ़ करे कब्ज़ा माफ़िया अली मदद शेख खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई करे असांजी जान आजी कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कियो वेंदो। रियाज़ अली कंगो, सच्चाई न्यूज़, नवदेरो। वधीक अॻुवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त माइट आहिनि, अगरि असांखे का लालच हुजे या उन्हनि में या का ॻाल्हि हुजे हा त हिन महिल असां ॿियो कुझु बि कोन त असां मिनिस्टर लॻा वेठा हुजूं हा। असां सॼे नवदेरे में तव्हां पुछा कराए सघो था त दीन मोहम्मद भुट्टो जी फैमिली छा आहे। जॾहिं बेनज़ीर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा असांखे मुंहिंजे वालिद साहिब खे पंहिंजो भाउ चयो हुयो, उनखे अमा अमीर बेगम जेको आहे सो पालियो हुयो, सही आहे न। त असांखे अगरि लालच हुजे हा त अॼु ॿिया मिनिस्टर या ॿी का ॻाल्हि न हुजे हा। असां पाण जेको आहे हुन सीट न आहिनि ऐं हीअ मुंहिंजी ॿी ज़मीन ते बि कब्ज़ो करणु चाहे थो। मूं वटि सभु इन्हनि जा मूं वटि दस्तावेज़ आहिनि। चयो त मां यूनिट जो सदर आहियां, हीअ यूनिट जो सदर बि न आहे। उते यूनिट जो सदर जेको आहे सो सजण शेख आहे, हीअ न आहे। ऐं जेको वोट न ॾींदो हिनखे सिर्फ़ु पंहिंजा 2-3 भाइर पोयां गॾु आहिनि, बाक़ी सभु शेख बिरादरी हिनजे टोटल अगेंस्ट आहे। त उनजी बि जेको आहे सो बाला ऑफिसरनि खे इल्तिजा आहे त पंहिंजे तरीक़े सां असांजा मोज़िज़ नवदेरे जा पीपल्स पार्टी जा जेके वर्कर आहिनि, मेन वर्कर आहिनि, उन्हनि खे इल्तिजा आहे त तव्हां पंहिंजे तरीक़े सां इंक्वायरी कयो त हिन सां केतिरा माण्हू गॾु आहिनि। हिन खे पंहिंजे घर खां अलावा ॿियो कोई बि हिन सां गॾु न आहे ऐं न ई हे पीपल्स पार्टीअ जे कंहिं वार्ड जो सदर आहे। कूड़ा गुंडा बदमाशी ऐं जेको आहे सो गुंडा वठी ईंदो आहे। महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।